सद एहतराम मुझे मज़े दोस्तों बुजुर्गों बाहरो अज 25 अप्रैल सन 2026 आतन मियाणी में हजरत मौलाना मोहम्मद उमर साहब जुमल जमा जे मेहनतुन सां ही सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनवान सां वदिस्तार फजीलत जे उनवान सां प्रोग्राम रखियो वियो हो। मगरिब की नमाज का ठीक करे अवा अल्लाह पाक जो पाक कलाम बुधी रहा हो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खत्मे नबूवत जो शान बुधी रहा हो। अवा विच जलसे में मोटरसाइकिल न का गुनाह थे अकुल दांजो ता भी बुजुर्ग आयो को होते वेठो आ को होते वेठो अलाए ट्रेल न आयो पाण में अलाए मोहब्बत न तव अलाए मयार में आया हो छा के अब अजन में दुरूद शरीफ पढ़ियो हेडो वारा हिया वियो हाने हेडे मुंह करे विया या हेडे मुंह करे विया ता अंदाजो पाण लगायो त जलसे जो हिकिड़ो शेड्यूल थींदो आ हिकिड़ो उसूल थींदो आ हिकिड़ो तरीक़ो थींदो आ वेहण जो भी 5-10 हेडो वेठा आहिनि 15 होॾो वेठा आहिनि 20 होॾो वेठा आहिनि तव्हां हेॾे त हीअं सूर्य जो भला बौदो थी वञे तो अल्लाह जे कुरान जे करे सदके कुरान से मोहब्बत आहे त पोइ माण्हू होॾो पंधो करे आया हो को पैदल को मोटरसाइकिल ईंदे हिते तव्हांखे तकलीफ़ छो थींदी आहे मुंहिंजा बाबा साईं हेॾो अचो मुंहिंजा अब्बा अल्लाह तव्हांजी इज़तुनि में इज़ाफ़ो करे रब तव्हांखे आबाद करे अॼु तव्हां कुरान सां मोहब्बत कई आहे न क़यामत जे ॾियारे हे कुरान बि वेल न विञाईंदो ते ओ उस सां छट करे बीहंदो। मोटरसाइकिल वारा मोटरसाइकिल ते वेठा आहिनि अफ़सोस आहे मूंखे कुरान जे करे एॾी बि तव्हां वटि कुरान जो क़दुरु कोन्हे जो कुरान तो पढ़जे असां मोटरसाइकिल ते वेठा वरी जे मोटरसाइकिल कईंदो आहियूं त जातो चाह मिले थी विच यार बरोच को जलसो आहे छा सब बरोचन तो बरोचन के कुरान की जरूरत ना है जा बाबा है कब्र में कौन पुछंदा त बख्शियां चांडियो केवा कब्र में पुछंदा मर रब्बु कमन नबी को मा दीन को तुझो रब्बु केड़ो तुझो नबी केड़ो तुझो दीन केड़ो बस अबा कुरान सा मोहब्बत के उन अल्लाह जो कसम मुझे मोहतरम दोस्तों सब मोड़ जा साथी दव ये कुरान तोड़ जो साथी सुभान अल्लाह सब चंदो या स्टेशन वारो कम अल्लाह ताके बरकत करे मां थोड़ो वाज कनु साईं मौलाना जोगी साहब भी पोतान मौलाना गबुल साहब भी आइन अया साईं एकलो हे मते बुध कावड़े बिठो हाणो ना लगी अल्लाह छाता खाइन खबर न थाए इस ए अल्लाह जाई बादामी बई जना गडो त कन रड़ियूं कंदा न भाई हां मुर्शिदा थोड़ो तवज्जो कयो मां थोड़ो वक्त वाज कंदम मुझे मौजू भी हो पर मुरसल दिन जगो मौलूद जो न खत्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तो दुनिया में खास करे कंबर इलाके में कादियानन जो कुछ चुरपुर घणी हां चंगा भला चंगी कौम वारा पैसे जे करे माल जे करे जी कादियानी ना आहिनि त पोइ कादियान सां यारी भी अथनि क़यामत वारे ॾियारे केड़ो मोह खणी मोहम्मद ॾे हलंदासीं जे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह झंडो ॾींदो लिवाउल हम्द उन जो नालो हूंदो हिन उम्मत जो नालो हूंदो हम्मादून ओ सब मोहम्मद जे झंडे हेठां ईंदासीं 1.25 लख नबी बि सूरी मोहम्मद जे झंडे हेठां अची बीहंदा केड़ो मोह खणी साईं ॾे हलंदासीं केड़ो मोह खणी हलंदासीं साईं ॾे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जो ऐलान ये जमीन आसमान पैदा न थिया आलम अरवाह जे अंदर अल्लाह बवायदा वरता एकड़ो चईंदा अलस्तु बिरब्बिकुम शामाता जो रब नाया सबनी रूहन मां पारिया जे रूह जवाब ॾिनो हो न मथे कंदो करे जे कालू भला हाओ रब तो असां जो रब ओ रूह यो सदको वञास मिठे मोहम्मद मुस्तफा साईं जो ऐं ॿियो वाइदो वरतई हिकिड़ो जलसो आम ॿियो खास आतन मियाणी वारो सदको वञास मिठे मोहम्मद मुस्तफा जे शान जा जलसा वॾा
एक जलसो थियो आलम अरवाह जे अंदर जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो वड्डो जलसो थियो उते नबियन जे मौजूदगी में ऐं बियो जलसो थियो 27 रजब जी रात बैतुल मक़दस में टियों जलसो अया रहला जाते नबी भी हुंदा सजी कायनात होंदी नबियन जो उम्मत होंदियूं ओ मशर जे मैदान में उते जलसो थींदो उते मोहम्मद कुरान पढ़ंदो नबी भी बुधंदा उन जो उम्मतूं भी बुधंदियूं असां भी बुधंदा अल्लाह साईं इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वन्यास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरब तो फरमाए मुजादिल पर नबी वो जलसो याद कर शजर का पारिया हजर का पारिया जमीन का पारिया आसमान का पारिया आलम अरवाह दे अंदर वाइज मां प्यो कया बुधन नबियन जा रूह पया उन जलसे जो मौजू होयो शान मोहम्मद मुस्तफा अजो के जलसे जो भी मौजू मौलाना मोहम्मद उमर मक्सी साहब रखियो सीरतुन नबी शान मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब फरमायो ओ मुजा हबीब करीम मुजा सोना नबी उन जलसे के वाइज मां प्यो कया बुधन नबियन जा रूह पया सवालक नबियन जे रूहन जे अग्या मां रब करीम तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जी करादात पेश कई आदम जी अल्लाह आए नूह जी अल्लाह मूसा जी अल्लाह इब्राहिम जी अल्लाह रब तो कुरान में फरमाए सोना मां रब चयो मान ताके नबी भी कंदुम शरीयत भी दींदुम किताब भी दींदुस उम्मत भी दींदो मां शर्त एकड़ो अगर अवाजे दौरे नबूवत में मौजो मोहम्मद मुस्तफा जेको कायनात जो मकसूदा लौला कलमा खलक़तुल अफलाक सोना तो के पैदा न कया हाथ जहानी पैदा न कया आए नबी ताके मां मोकली दूसरे कलमो दीनो माव अगर अवाजे दौरे नबूवत में मौजो मोहम्मद सागिर थी पवे अची वने वो तवा पाण के नबी न सदाईंदो पांजो कलमो न पढ़ाईंदो पांजो किताब न शरीयत न कलमो भी मुझे मोहम्मद जो शरीयत भी मुझे मोहम्मद जी कानून भी मुझे मोहम्मद जो अल्लाह अल्लाह यो वाइज पियो खले नबियन का वायदो पियो वटे नबियन जवाब ॾिनो हो इन कुरान पाक में रब मिठे मोहम्मद के बुधाए मुझा सोना असा तुझे शान जो जलसो कयो हुयो से सवा लख नबियन जे रूहन के वाइज कयो हुयो से अल्लाह अल्लाह या गाल इन कुरान शरीफ में लिखी पई दवा ओ मौलाना मोहम्मद उमर मक्सी जे दावत चलवारा कलमे वारा मुसलमानो अवा सब डाजा सुभान अल्लाह जो तमा अल्लाह जो मिठड़ो कुरान पढ़ा फरमाइंदा व इज़ अखज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुन लिमा माअकुम लतु'मिनुन्न बिही व लतंसुरुन्ना क़ाल अअक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इस्री क़ालू अक़ररना क़ाल फश्हदू व अना माअकुम मिनश शाहिदीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह फरमायो नबी आओ यो आवाज़
सबनी चयो कालू अकररना रब असा इकरार दा कयो जे अगर आवां जैसा जे दौरे नबुवत में तुझो सोनो आयो तुझो नबी आयो आए दसा पाजी नबुवत छडींदा से पांजो कलमो न किताब न शरीयत न रब असा पाण के नबी न सदाईंदा से रब असा पाण के मोहम्मद मुस्तफा जो कलमो पढ़ी मोहम्मद जो उम्मती सदाईंदा से रब फरमान वल तनसुरुन्ना मुझे मोहम्मद जे दीन जी मदद भी कंदो यो तो आलम अरवाह जे अंदर वाइज थी वयो ऐ नबी आयो उन जे दौर में सदको वन्यास मुझो मिठो मोहम्मद मुस्तफा ना आयो मुझे करीम रब के खबर है मुझो सोनो कदई ईंदो ईंदा व्या ईंदा व्या ईंदा व्या ईंदा व्या आए जने मुझो साईं आयो पर उन जे दौर में ना आयो पर जेको अचे पयो असली वाइज़ी पे करे यार मां थोड़े वक्त जे लाए आया यार असली मेहमान फिलानो जी यार जलसा थींदा ने स्टेज ठाई बिया लाओ डईंदा ए गुल गुलाब जा लगी व्या वड्डा वड्डा बल्ब लगी गाए हिकड़ो मेहमान हुंदो विच दे हिकड़ो माता के मिसाल दियो विच में नालो वडो हुंदो अल्लामा राशिद महमूद जेको मौलवी इंदो ये चंदो यार असल में मानो अल्लामा यो इंदो वाइज कंदो वो स्टेज रहंदी वो ड्रोल बल्ब हलंदा इको साउंड वारा पांजा इको साउंड वेड़ी दा हिना जो के जलसे में इश्तिहार में विच में वडो नालो मौलाना साईं सुबगतुल्लाह जोगी साहब जो असल में मान आखिरी खिताब मुझे साईं जो आए कुरान जेके वधाए आए पाण फरमायो कुरान जे करे घणियूं क़ौमूं इज्जत वारियूं थी वयूं घणियूं क़ौमूं ज़लील थी वयूं वॾी क़ौमुनि वारा कुरान के छॾे वया यार इज्जत कान्हे आए नज़र त कर मक्के में अबू जहल वारा उतबे वारा शेबे वारा उहे कुरान के छॾे ॾिनो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के छॾे ॾिनो आए नज़र कर रंग जो कारणो वार घुंडीदार चपड़ा वडड़ा कौम जो हबशिया न कौम न ज़ात न हुस्न न जमाल न पैसो आए एडी इज्जत वारो बणजियो जो समूरन हबशिन जो सरदार बणजियो तवज्जो त करना घुमे मक्के में पियो जुती जो आवाज जन्नत में पियो अचे यार गालिब दो इते भी ये समझ जन कुरान पढ़ियो इन्नल्लाह यरफउ बिहादल किताब अक़वामा व यज़उ बिही आखरीन इन कुरान जे करे घणियूं क़ौमूं इज्जत वारियो घणा क़ौमूं कुरान छॾियो त ज़लील यार मां त ज़ात जो शेख फकीर ओडे नज़र कर साईं मौलाना जोगी साहब असा जो क़ौमूं ता बरोचन जेड़ियूं त नाहिन क़ौम वडी ज़ात त सैयद जी आ दुनिया में वडी क़ौम पाण के बरोच समझंदो आसे मां भलो जाया नज़र कर मां शेख गरीब फकीर मिस्कीन हारिया जो पुत्र कुरान पढ़ियो तम सब हेठ वेठा मुका सोना मुका वधी पैसे वारा सब हेठ वेठा साईं जोगी साहब ईंदो तबे हेठ वेंदो इन कुरान जे करे रब वधायो पढ़ायो पंहिंजनि बचन के कुरान अल्लाह अल्लाह आए करे साईं दो वो इससे नबी ईंदा विया असल वाइज़ियो कंदा विया असल मेहमान मोहम्मद जनाब ईसा नबी भी पंहिंजी कौम के चयो हो ओ मुंहिंजी कौम माता के बिशारत हो जा मिम्बा दिस्मुहु अहमद मुखा जेको ईंदो रसूल जेको मुखे भी सचो चवंदो जंहिंजो नालो अहमद उन भी बिशारत ॾिनी खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे साईं सदको वञांसि
सल्लल्लाहु अला मुहम्मद। ज़मीन ते नालो मुहम्मद, आसमान ते नालो अहमद। इंदा व्या मुझो सोहणो न जे दौर में ना आयो। हाणे असां ऐलान था कयो, असांजो नबी इमामुल अंबिया, असांजो नबी खतीबुल अंबिया, असांजो नबी सभिनी नबियनि जो नबी आहे। हेॾा नज़र हुसैन फारूकी साहब वेठो तो ऐलान करे, वेठो तो नारा खणे, सभिनी नबियनि जो इमाम मोहम्मद, सभिनी नबियनि जो सरदार मोहम्मद। यार उन्हनि त मुंहिंजे साईं खे ॾिठो ई कोन हो। इहो आलम अरवाह जो वाइदो पूरो थियो या न मौलवी ॿुधो? मां चवंदो आहियां हा हा पूरो थियो। साईं कॾहिं थियो? नज़र कर त 27 रजब जी रात रब नबियनि जो जलसो रखायो आहे। जन्नत सिंगार जी वई, जहन्नम जा दरवाजा बंद थी विया। रब फरमाए जिब्रील जी रब्बे जलील वञ नबियनि खे चओ हलो अवांजो सरदार पियो अचे, अवांजो नबी पियो अचे, अवांजो इमाम पियो अचे। हलो त मां तव्हांखे पंहिंजो महबूब सोनो ॾेखारिया, जंहिंजे करे तव्हांखे बि नुबूवत मिलियो, जंहिंजे करे जहान थियो। अल्लाह अल्लाह हेॾा मुंहिंजा साईं सदको वञो निंड पिया। जिब्रील आयो, मुंहिंजा मौला तुंहिंजो नबी त सुतो पियो। 17,000 नूरानी जमायत मलाइकनि जी वठी आयो, सवारी काए आयो। अल्लाह अल्लाह मुंहिंजा मौला मां कीअं उतारियांसि, लोडो ॾियांस या रसूल अल्लाह दी। रब फरमाना ना जिब्रील ईअं न, साईं लोडो ॾियांस फरमाई न। रब फरमाए जिब्रील तू सिर्फ नूर जो सरदार पर जंहिंॾे वञो आहे नूर न नार न आबिन खाक नारशन फर्शन जो सरदार। अल्लाह अल्लाह ओ जिब्रील पंहिंजा नूरानी गल खणी करे मोहम्मद मुस्तफा जे पेरनि जे त्रीअ ते चुमी ॾे। गल मिल मुंहिंजो सुहिणो थी वेंदो, हे नूर जो सरदार। तॾहिं कंहिं अल्लाह वारे चयो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने। नारे तकबीर, शाने मुस्तफा, ताजदारे खत्मे नबूवत, नारे तकबीर। न न न न न न मांखे मज़ो न आहे। हे सिजल देखा वठी हे साईं मोहम्मद उमर जे जलसे में हे साईं नज़र हुसैन फारूकी जो नारा हणे तहां ईअं वेठा हो जहिड़ो नाड़ीअ खां पंध आया हो। हे नारो हणे मुस्तफा जे शान जो जवाब एहो ॾियो जो कादियान खे ख़बर पए त कादियानियो तहांजे दिल में मता बि ॻाल्हि हुजे। खुदा जो कसम दुनिया जे कुंड कुर्स में आतर मिहाणी में मोहम्मद जा गुलाम ज़िंदा वेठा अथव। मुस्तफा ताजदार खत्मे नबूवत, नारे तकबीर। कादियानन दे जहामियते कादियानी कुत्तनते, नारे तकबीर। सदको वञास मुंहिंजो साईं जागी पिया। सुभान अल्लाह। जिब्रील जी रात आहे, उरूज मिराज जी रात आहे, हुस्न विसाल जी रात आहे, आशिक खे पंहिंजे माशूक सां मिलाइण जी रात आहे। आशिक साईं आशिक दुनिया जे अंदर हिते माण्हू घुराईंदा अथव नबी साईं खे न। तोखे ताक़त न आहे, मूंखे ताक़त न आहे, मुस्तफा के घुरायूं जे मुस्तफा के घुराए त अल्लाह जी ज़ात चई हाज़िर आहे, चई हाज़िर त शागिर्द थींदो, हाज़िर त गुलाम थींदो आहे, हाज़िर त नौकर थींदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम मोहम्मद हाज़िर न थींदो, आशिक मोहम्मद जे दर ते हाज़िर थींदा।
हलंदासीं अल्लाह आलिम कलाम मुख्तसर कंदो अला दरमियानी वारो अल्लाह यार तवज्जो त करना मुझो साईं उठ आए मुझे साईं जी सवारी आई नूरी मखलूक मलाइकन जी जमायत मुझो साईं त अल्लाह जिया जो ते पोत मेराज जे महीने में घुरा जाए त मुस्तफा जो मेराज बयान कया अल्लाह जिया जो पोता त सवा लख नबी अगी मौजूद सोनो साईं पहुचंदा वयो उथी भी त हदीस जो तर्जुमो तो कया मेराज जी हदीस वजी उथी भी त मरहबा 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 भली आए साईं भली आए मरहबा बिल अख सालिह वन नबी सालिह भली असांजा भा नबी सालिह भली आए अल्लाह सदको वञा सिबो तो तवज्जो त करना हिकड़ो नबी चइबो मरहबा बिल इब्न सालिह वन नबी सालिह भली आए मुंहिंजा पुट नबी सालिह भली आए इहो केरु हुयो इहो चओ त जनाब इब्राहिम नबी हुयो हुजूर चयो अन दावत इब्राहिम व बिशरत ईसा मां इब्राहिम नबी जी दुआ जो असर ईसा नबी जी बिशरत यार गालियूं वडियूं मेराज जे इन बैतुल मक़दस में जरे मोजा साईं पहुता जिब्रील आज़ान ने अल्लाहु अकबर सवा लख नबी ने चयो अल्लाहु अकबर जिब्रील चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सवा लख नबी ने चयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह आदम सफीउल्लाह भी तो नूह नजीउल्लाह भी होयो दाऊद खलीफतुल्लाह भी होयो यूसुफ सिद्दीकुल्लाह भी होयो मूसा कलीमुल्लाह भी होयो ऐ इब्राहिम खलीलुल्लाह भी होयो जद्दे अमजद मुझे संग जो डाडो साई ऐ अबो इब्राहिम भी होयो ला इलाहा इल्लल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह ऐ आदम जेको सभनी जो अबू भी होयो जिब्रील इन चयो त अशहदु अन्न आदम सफीउल्लाह नाना अशहदु अन्न नूह नजीउल्लाह नाना अशहदु अन्न दाऊद खलीफतुल्लाह ना ओडो जवाब जन बिया अल्लाहु अकबर सभनी पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सभनी पढ़ियो हाने जरे जय अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सवा लख नबियन पढ़ियो हो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह नबी मोहम्मद जो दीदार भी कयो नबी साईं जो कलमो भी पढ़ियो चो न सुभान अल्लाह जिब्रील चयो कदम या मोहम्मद मुझा सोना अग्या थी न सभनी की नमाज पढ़ सदके अजे को मुल्ला बीठो अजे को मां पढ़ाई अकीदो आद नबी से हर जा हाजिर नाज़िर माजला साबाऊ तो बतावा नाराज न थी जो कुरान में लिखल है तो मोहम्मद जी आवाज का मथे कंजो आवाज थियो त अमल चट पांजी गाल मान तो कया सिपारो 26 सूरत हुजरात वकुलिल हक़ मिर रब्बिकुम फमन शा फलयुमिन व मन शा फलयकफुर मोहम्मद सोना चवे न कुरान हक़ तवे सचो तवे हाने तहां जी मर्जी आहे भी हक़ ही सचो हाने नाज़िल भी रब कयो हाने तहां जी मर्जी फमन शा फलयुमिन व मन शा फलयकफुर तहां जी मर्जी मन्योस तहां जी मर्जी न मन्योस तहां जी मर्जी ईमान आण्यो तहां जी मर्जी न आण्यो तहां जी मर्जी मोमिन थियो तहां जी मर्जी काफिर थियो सोना जेको कुरान के मञींदो
मोमिन जेको कुरान के न तो मने वो काफिर वो जालिम इजाज़त फरमाए तो वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल फासिकून वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल ज़ालिमून वमन लम यहकुम बिमा अंज़लल्लाह फउलाइका हुमुल काफिरून। या गाल हेरे इन कुरान में लिखल है जेको कुरान जा हुक्म न मने कुरान जो हुक्म रब जो हुक्म कुरान में आ जेको न मने जालिम फासिक काफिर। अल्लाह तो फरमाए इन्ना तदना लिज़ालिमीन अन्नार अहात बिहिम सुरादिकुहा व यस्तगीसु युगासु बिमाइन कल मुहल यशविल वजूह बि'सश शराब व साअत मुर्तफका। फरमाए जेको कुरान के न तो बने जालिम इन जालिम जलाए सा जहन्नम जा पात्र पुसाए रखियो जहन्नम जो धुओं उनके इए वकोड़ींदो जे मय्यत के कफन वकोड़ियल हूंदो आ। हाय रब तो फरमाए जहन्नम जो धुओं वकोड़े वींदो से अंदर वींदो जहन्नम में रब पानी प्यार दुनिया में तदा शरबत पीत में मिठा पानी पीत में हाय रब फरमाइंदो मूसा न ॻाल्हायो अल्लाह वल्लो आखिर कर इनके पानी मिलंदो हाय वडो वडो भरियल मान तो चवा कुरान में लिखल यार तवज्जो कर 16 सी बार वजी पढ़ सूरत कहफ में लिखल अल्लाह वल्लो आनी दावत दे यशविल वजूह चेहरे जे सामो डरेंदो सजी खल ये कटजी करे उन में पवंदो इंदा तो न जी जेको ज़बान कटजी वींदी पानी अंदर वींदो आंकड़ा कटजी वींदा फक़त्ता अमआहुम कुरान तो फरमाए हेठा आंकड़ा किरी पवंदो। अल्लाह वल्लो हाय कुरान जो फैसलो वमा कान लिमुमिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन के भी मोमिन ऐं मोमिनानी जगह अल्लाह के रसूल जो फैसलो जी वने मोमिन ऐं मोमिनानी के मोटाने जो हक नाए। हाय कुरान में फैसलो लिखल तव अगर मोमिन आयो वो सुभान अल्लाह जो तमा रब जो कुरान पढ़ा फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौका सौतिन नबी वला तजहरू लहू बिल कौल कजहर बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला साधन दे बेटो हां 15-20 मिनट ध्यान न सही करे हला हाने घर हला चलो सुभान अल्लाह ए काने हो साईं उमर असांखे त ख़बर आहे त उमर जे नाले में दाबो वॾो आहे पोइ हाणे ख़बर न आहे त हिते अलाए ॻोठ में अथसि अलाए घर में अथसि अलाए न अथसि नाले में असर वॾो ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर और सोने उमर जी ॻाल्हि तो क्या नालो शिक कंदो आहे तंहिंजे करे जे मां त चयो हिन उमर ॾे फिट थो करे मां सोने उमर ॾे थो फिट करे जंहिंजे लाइ नबी से फरमायो आऊं आखिरी नबी आहियां मूंखां बाद कोई नबी न ईंदो अगर अचे हां त लौ कान बादी नबी जन लकान उमर चओ न सुभान अल्लाह ये पूछना ही गलत है कि कहाँ कहाँ है उमर जहाँ जहाँ है गैरत वहाँ वहाँ है उमर जहाँ जहाँ है अदल वहाँ वहाँ है उमर
चवां जल्दी खत्म कयां से मौलाना गुल हसन कबूल साहब रहमतुल्लाह अलैह मां उन सां भी वाइस वडा कयो यार मां पुराणो आया दीना मौलाना फजल रहमान नंढड़ो हो पढ़ंदो हो मां चरवार वेंदो हुयुसि साईं चवंदो हैदरी साहब जो पुटरी फजल रहमान हाय मां तन के ॼण ख़र्ची भी ॾिनी ही याद हूंदसि ॾाढो प्यारो हो मौलाना गुल हसन कबूल खुदा जी ज़ात जो कसम वॾो आलिम हो गरीब आलिम हो मिस्कीन आलिम हो वॾे अखलाक वारो हो खुश मिजाज हुयो रब खे पंहिंजो दीन प्यारो हिकिड़ा वेंदा ॿिया ईंदा आलिम जी औलाद वरी आलिम ई थींदा अल्लाह अल्लाह अर्ज़ कई थो वञा अल्लाह जो नालो अथव अॼु साईं मोहम्मद उमर जे जलसे ते अचण वारो मूंखे रब हिकु पुट ॾिनो हाफ़िज़ थी वियो 3 साल चौथे में अरबी भी पढ़े तो दिल सां दुआ कजाए अल्लाह मुझे पुत्र मोहम्मद नालो अथसि मदनी लक़ब ॾिनो तमाज़ चौथे साल में पढ़े तो दुआ कजाए अल्लाह मुझे पुत्र खे आलिम करे रब खे चयो त रब एसी ते मौत न ॾी जाए जेसी ते अखियुनि सां ॾिसां त मुंहिंजो पुत्र पक बदी आलिम थी वियो मदरसो पियो हलाए राह जो रोई करे दुआ घुरंदो आया अल्लाह मुंहिंजो को अमल कबूल अथई मुझे पुत्र के आलम कर अल्लाह मां अखियुनि सां ॾिसां मुझे पोयां मदरसे के हलाए मुझे पोयां कुरान पढ़ाए मुझे पोयां दीन जी खिदमत करे मुझे पोयां वाइज़ करे यार तहां केतिरा हज़ारे सवे मां कंहिंजी तरफ़ दुआ कबूल कंदो कंहिंजी त कंदो मुझे पुत्र लाइ दुआ करो अल्लाह मुझे पुत्र के आलिम करे दिल सां दुआ करजो पंहिंजे तहज्जुद में दुआ करजो पंहिंजे नमाज़ुनि में दुआ करजो अलाए छा हयाती यार मां त कॾहिं भी वॾाई न कई मां त हिननि आलिमनि जी इज़त कंदो आहियां अब्दुल जब्बार खे रब एॾो मक़ाम आलिमनि जे जुती खण जे करे ॾिनो अल्लाह अल्लाह अर्ज़ पियो कयां खुदा जी ज़ात जो कसम मुंहिंजे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ो इहो आलम अरवाह जो वाइदो पूरो थी वियो जो असांजो नबी चो नबियनि जो भी पगदार रब तो फरमाए मा कान मुहम्मदुन नबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन मोहम्मद मुस्तफा जे नबुवत जो बयान कुरान में रिसालत जो बयान कुरान में अल्लज़ीन यत्तबिऊन रसूल नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मकतूबन इंदहुम फित तौरात वल इंजील मिठे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मेराज जो बयान कुरान में सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो कि मोहम्मद की गुलामी का जिंदगी बाकी मुलाकात।